पीर वसण में खबर दींदासीं जिते ॻोठ महर अली जमालीअ मां पुर इसरार नमूने गुम थियल औरत जो 24 कलाकनि बाद शाख मां लाश हथायो आहे। औरत ज़हीरा ज़ाल खमीसो जमाली जो बांबण शाख मां लाश हथके वियो आहे। मूंखे अॻ पिया लाश घर पहुचण ते संदसि घर में कोहरा मतल आहे। पीर वसण में खबर हवा ताईं पहुचाए पिया ॻोठ महर अली जमाली मां पुर इसरार नमूने गुम थी वियल औरत जो 24 कलाक गुज़रण बाद शाख मां लाश हथके वियो आहे। औरत ज़ोहरा ज़ाल खमीसो जमालीअ जो बांबड़ शाख मां लाश हथकायो वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। अवांखे ॿुधायूं पिया पीर वसण मां ॻोठ महर अली जमालीअ मां पुर इसरार नमूने गुम थियल औरत जो लाश हथायो आहे। औरत ज़ोहरा ज़ाल खमीसो जमाली जो बांबण शाख मां लाश हथके वियो आहे। लाश घर पहुचण ते कोहरा मतल आहे। पीर वसण मां खबर ॾियूं पिया जिते पुर इसरार नमूने गुम थियल औरत जो 24 कलाकनि बाद शाख मां लाश हथायो आहे। पीर वसण जो ॻोठ महर अली जमाली मां पुर इसरार नमूने गुम थी वियल औरत जो 24 कलाक गुज़रण बाद शाख मां लाश हथके वियो आहे। पीर वसण में खबर ॾियूं पिया ॻोठ महर अली जमाली मां पुर इसरार नमूने गुम थी वियल औरत जो 24 कलाक गुज़रण बाद शाख मां लाश हथके वियो आहे।